हलिया आलू 100 में 3 किलो, 100 में 3 किलो बसर, 100 में किलो टमाटो, 50 में किलो। हलिया जानी हलिया वधिया ताजी सब्जियां। वो मारू मारू तरजा मारू 50 में किलो थदी भाजी हलिया। और ये सब्जियां कितुआ ओ 100 में 3 किलो आलू, 100 में 3 किलो, 100 में 3 किलो बसर, 100 में किलो मारू, 50 में किलो टमाटा, 50 में किलो। मामा जी 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 क्या है? घणे किलो? ये 100 में 3 किलो हे 50 में 50 में 50 में 50 में 2 किलो दी 2 किलो। हलिया दिलबर हलिया वधिया। जल्दी कर। हाँ गाल मुके विसरी वेंदी आ। हाल विसरी वेंदी थी न विसरदी तो के बाबा न विसरदी तो के न विसरदी। पन्नी भी छोकरो लाइ काढे करे हो आ। हलिया दा टमाटो 50 में किलो, आलू 100 में 3 किलो, मारू 50 में किलो। सेल लगी हुई है ताजी सब्जी। आ मुंजा जानी हेडे हेडे वो मामा हेडे 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 पैसा तो दे ना। छा पैसा है जो बताई तो पैसा तो दे ना। पैसा न जमाएगा जडी वेसारे जी बीमारी जी काढो दी नहीं बाबा पैसा दे ना। आयो थे। हाँ मेहरबानी। अरे हे कहीं न तो वो दा वो हेडे वो मामा हेडे 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 हे त खयूं वञे ना जाए मां पंहिंजे घर ने आ। हे न खाऊं छा? न न खाया ना। ओ गाल विसरी वई। हाँ विसरी भाई। हेडे 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 चाचे जी रेडी थी जे टमाटा तोरायूं वञे तो ले पैसा केरे ॾींदो। पैसा न जमाएगा। काढो नी न यार हर बार मजाक करे तो एक सी लगो पियो आ तोखे मस्करी जी लगी पई आ। ये न करना किए न क्या पैसा न जमाएगा। दे न काढो नी न या बस सी या हर बार ये न करे यार। हाँ 100 रुपया दी। हाँ हाँ 100 रुपया 100 रुपया वाह जो लगो आने अरे हेडे हेडे वो दा वो हेडे 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 हे न कर दे जा। पर छा थो? हे ते विसारे वियो मां हे। हे मां वठण आयो मां। हाँ हे तू वठण आहे ना। मांखे दे। वाह जरूरी लगी आ। वो मामा वो टोपलियारा है बेटा यार तू माके मस्करो समझो वा जब मसा तू मजाक करे तो बस तोरा ही हले तो दादागिरी या गुंडा कर दे पैसा केर दींदो। मसलो छा है? पैसा दे टमाटन जा टमाटन जा पैसा। हे मां वटा है न। हाँ तू बता न। पैसा ता घर विसरी आ। घर विसरिया थी। हाँ हाँ तो पो वञे न पो विसरिया थी ता टमाटा ये कीअं ॾियां। तो ॾेई वञाए थो। न पैसा खणी आ पैसा खणी आ। पुट ॻाल्हाए बि सही न पैसा खणी अचां। हा पोइ वञी खणी अच न पोइ असांजो टाइम ज़ाया छो थो करे। हलो वञो खाम खा छाड़ो टाइम ज़ाया करे थो। हा मामा घणा हुजनि 100 में 3 किलो, 50 में किलो, 80 में किलो हेॾे 100 में 2 किलो टमाटा ताज़ा टमाटा वो साई सब्जी।